ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 28वें अध्याय जे 8 भाग में ॾिठो हो त राधा माता जो सखियों उन वटि वञी श्री कृष्ण भगवान सां मुलाक़ात बाबति घणो ई पुछनि थियूं, लेकिन माता राधा पंहिंजो वचन पारे उन्हनि खे कुझु बि नथियूं ॿुधाइनि। आख़िर हू सभु निराश थी हलियूं वञनि थियूं ऐं इहो निश्चय कनि थियूं त हाणे माता राधा खे श्री कृष्ण भगवान सां मिलंदे नंगे हथनि पकड़ींदियूं। सभई चयो जय श्री हरि। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 28वें अध्याय जो 9 भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था, हे राजा परीक्षित, श्याम ऐं श्यामा में अहिड़ी त प्रीत वधी जो हिकिड़ी साथ बि ॿिन्हीअ खे हिक ॿिए खे ॾिसण बिना आराम न ईंदो हो। श्यामा ॿिए ॾींहुं श्याम खे ॾिसण जी मुराद सां ललिता ऐं ॿियनि सखियुनि जे घर वञी चयो त हलो भेण, जमुना में सनानु करे अचूं। जॾहिं उन्हनि सखियुनि ॾाढे आदर भाव सां श्री ब्रिजबान दुलारीअ खे विहारियो, तॾहिं उन चयो, छा अॼु मां तव्हांजे घर न ई आई आहियां जो एतिरो आदर भाव थियूं करियो? छा अॼु मां अव्हां जे घर न ई आई आहियां जो एतिरो आदर भाव थियूं करियो? ललिता चयो, जेको तो पंहिंजे गुरुअ खां मंत्र पढ़ी मौन विर्त साधे वरितो हो, तहिड़ो असांखे नथो अचे। जहिड़ो अॻु में असीं सभु तुंहिंजो आदर ऐं सम्मान कंदियूं आहियूं, तहिड़ो बि अॼु कयो अथऊं। राधा प्यारी खिली चयो त उन ॾींहुं जो बदिलो अॼु तव्हां मूं खां वरितो। इहो ॿुधी सभु सखियूं खिलण लॻियूं। सभई चयो जय श्री हरि। उन पर खिली ख़ुशि थी सखियुनि सां सुकुमारी हली नाहिण जमुना नदी श्री बिरखबान दुलारी। जॾहिं श्यामा सखियुनि समेत जमुना जल मां ॿाहिरि निकिती, तॾहिं उन ॾिठो त श्याम सुंदर नटवर रूप सां कदम जे वण जे हेठां बीठो बंसी वॼाहे। उन मोहिणी रूप खे ॾिसंदे ई राधा प्यारी मोहित थी लॼ छॾे ॾिनी ऐं नंद कुमार खे हिकु टिक ॾिसण लॻी। ही हाल ॾिसी ललिता ऐं ॿियनि सखियुनि राधा खे चयो त काल त तो मोहन लाइ चयो मूं खेसि सपने में बि न ॾिठो आहे। अॼु ही कहिड़ी हालत तुंहिंजी थी आहे जो सावड़ी सूरत खे यकी नज़र सां ॾिसी रही आहीं। चङी तरह खेसि ॾिसी वठ, जंहिं में इहा मोहिणी मूरत तोखे न विसरे। तुंहिंजे ॾिसण लाइ श्याम सुंदर खे असां आणायो आहे। सभई चयो जय श्री हरि। इहा ॻाल्हि सखियुनि जी ॿुधी राधा मन में पछताए चवण लॻी, ॾिसो, काल मां सखियुनि खां हली वई हुअसि ऐं अॼु प्राण प्यारे जी सोह ॾिसी मुंहिंजे ही हालत थी वई आहे। हाणे मुंहिंजी चोरी सखियुनि पकड़ी इन्हनि खां मां ॾाढी लॼी थियसि। इहो वीचार मन में करे राधा प्यारीअ जो मोह उदास थी वियो। तॾहिं ललिता सखी चयो,
प्यारी तू न पछताहे, मोहन जो सांवरो स्वरूप अहिड़ो ई आहे जो जेको बि ॾिसे थो सो मोहिजी वञे थो। प्यारा भक्तऊं, जॾहिं राधा प्यारी नटवर रूप मोहन प्यारे जो पंहिंजे हृदय में रखी घर ॾांहुं हली, तॾहिं सखियनि उनखे चयो त हे प्यारी, तूं पंहिंजे मन में चोरी पधरी थियण जो सोच न कर। इहो नटवर रूप अहिड़ो आहे जंहिंजे ॾिसण सां कंहिं बि बिरज बाला जो चित ठिकाणे नथो रहे। अॻूणे जन्म जे पुण्य सां तुंहिंजो वॾो भाग आहे जो त्रिलोकी नाथ तोसां अहिड़ो प्यार करे थो ऐं तूं उनखे पंहिंजे वस कयो आहे। इहो ॿुधी राधा प्यारी मन में ॾाढी ख़ुशि थी, पर शर्म सबबा कुझु बि न चयाईं। ही ॻाल्हि ॿुधी राधा प्यारी तंहिंखां पोइ खिली चयो त श्याम सुंदर जो स्वरूप कहिड़ो हो जो मूं चङी तरह न ॾिठो, तंहिंजो कहिड़ो सबबु आहे जो तव्हांखे ॿिन्ही अखियुनि सां सारो बदन उन जो ॾिसण में आयो। मुंहिंजी नज़र त उन जे बुरवनि ते वेही त उहा सूंहं छॾे ॿिए अंग ते न वञी सघी जो मां उन मोहिणी रूप जो सॼो स्वरूप ॾिसी उन जो दर्शन करियां। इहो ॿुधी सखीन चयो, हे राधा, तुंहिंजो वॾो भाग आहे जो तूं अहिड़ी प्रीत वेंकटनाथ सां रखी थी। संसार में ॿिए जो भाग अहिड़ो न हूंदो जहिड़ो भाग तुंहिंजो आहे। सभई चयो जय श्री कृष्णा, जय राधा रानी। धन धन तो मात पिता, धन भक्ति धन हित, तो ही सुञातो श्याम खे असां सभु ॿार चीत। उन तरह सभई गोपियूं श्यामा सां खिलंदियूं ॻाल्हाईंदियूं पंहिंजे पंहिंजे घर आयूं, पर उन्हनि खे राधा प्यारी ऐं मोहन प्यारे जी प्रीत ॾिसी मन में हसद सां अठ ई पैर उन्हनि जो रूप दिलि में वसंदो हो। हिकिड़े ॾींहुं राधा प्यारी मोहन प्यारे जे विछोरे में व्याकुल थी अकेली जल भरण वास्ते जमुना किनारे हली त वाट में मोहन प्यारे खे ॾिसी उन जो हथ जले चयो, हे प्राणनाथ मोहन प्यारा, तो मुंहिंजो चित चोरायो आहे, सो वराए ॾे। शरीर मुंहिंजो घर में रहे थो, पर मन चंचल तुंहिंजे पोयां ॾींहुं राति फिरे थो। राधा जी ही ॻाल्हि ॿुधी मोहन प्यारे उनखे गले लाहे चयो त मां बि तुंहिंजे ॾिसण वास्ते अठ ई पैर व्याकुल रही सिकां थो। प्यारा भक्तऊं, जंहिं वक़्तु श्याम ऐं श्यामा प्रीत भरियल ॻाल्हियूं पाण में पए कयूं, तंहिं वक़्तु ललिता ऐं ॿियूं सभई सखियूं उते अची पहुतियूं, जिन खे ॾिसी श्याम सुंदर पंहिंजनि ग्वालनि खे सॾींदो ॿिए पासे हलियो वियो ऐं ललिता सखी राधा खे चयो, अॼु त तुंहिंजी चोरी पकड़जी वेई। तूं असां सां कूर करे अकेलाईअ में सुख ॾिसी थी। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 28 अध्याय जो 9 भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम, राधे राधे।